सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी ऐं दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध जी तारीख़ खे मुसक़न बिगाड़ सिंध जे चहिरे खे सिंध जी सक़ाफ़त खे टोक ऐं चथर जो निशानो बणाईंदड़ धुरियूं केरु आहिनि, उन्हनि जो छा मक़सदु आहे। सिंध बाबति जेकी कुझु ग़लति मालूमात फैलाई पई वञे उन जो तोड़ कढण जी ज़रूरत आहे, छाकाणि त मौजूदा वक़्त में कुझु नस्ल परस्त टोला जेके तारीख़ खां अणॼाण आहिनि, इल्मु साइंस खां अणॼाण आहिनि, उहे सिंध जो हक़ीक़ी चहिरो मसख़ करणु घुरनि था। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी माण्हुनि खे टोक ऐं चथर जो निशानो बणाए पियो वञे। हिन में आम माण्हू न पर हिकु ख़ासि साज़िश हेठि इहो सभु कुझु कयो पियो वञे। इन में इंतिहाई अहम ज़िम्मेवार माण्हू शामिल आहिनि। इन सॼी जेका साज़िश आहे उनजो मक़सदु आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़ो कयो वञे, सिंध जे धरतीअ ते कब्ज़ो कयो वञे, सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरतीअ तां बेदख़ल कयो वञे। कुझु वक़्तु अॻु कराचीअ में सिंध हुकूमत तरफ़ां क़ाइमु कयल हिकु इदारे जे सरबराह सिंधी माण्हुनि ते टोक ऐं चथर कंदे चयो हो त सिंधियुनि खे समुंड बि ॾिठल कोन हुयो, हू ॼामशो रेखा ते निकिता ई न हुया, हिननि खे ख़बर ई न हुई त सिंध कराचीअ तीअं आहे। माना वॾी दानाईअ जो हुन सबूत ॾिनो। असांखे बि हुन ॿुधायो त सिंध जेको आहे ॼामशोरो न पर कराची तीअं आहे। माइंड सेट, इहो माइंड सेट को अॼुकल्ह जो न आहे, तमामु पुराणो आहे। सिंधियुनि ख़िलाफ़ इहा नफ़रत का हाणे पैदा न थी आहे, पर पाकिस्तान ठहण खां वठी हिकु कब्ज़ागीर टोलो सिंधी माण्हुनि ख़िलाफ़ ज़हर उगाशे रहियो आहे। अॼु खां 38 साल अॻु पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं पीपी जे अॻुवान हनीफ़ रामी सिंधियुनि ख़िलाफ़ नफ़रत उगाशण लाइ हिकु किताबु पंजाब का मुक़दमा लिखियो हो, जंहिंमें हनीफ़ रामी साहब सिंध जे सिविल मुलाज़मतुनि खां परे रहण लाइ हिकु ठहियल ठुकियल जवाज़ पेश कंदे किताब जे सुफ़े 33 ते लिखियो हो त जेकॾहिं कंहिं सिंधी मुसलमान जी बदिली पंहिंजे ॻोठ खां ॿिए ॻोठ ताईं थी वेंदी हुई त उन जे घर में बाक़ाइदा कोहराम अची वेंदो हो ऐं सम्झो वेंदो हो त हू परदेस वञी रहियो आहे। सिंधी हू बि चवे थो हनीफ़ रामी त सिंधी अक़ीदे जे हद ताईं क़ाइल हुया त दरिया खे पार कनि ऐं समुंड जो सफ़र इख़्तियार कनि उन्हनि लाइ मुबारक साबित न थींदो। इहे आहिनि हनीफ़ रामी जा लफ़्ज़। हाणे सिंध खां नफ़रत कंदड़ हिन टोले जी दानाईअ जो शेह त ॾिसो। जंहिं क़ौम जा ॿेड़ा ऐं गोरा सामूंडी जहाज़ अॼु खां 5000 साल अॻु सिंधू तहज़ीब वारे दौर में वञी इराक़ ऐं मिस्र पहुता, जंहिं क़ौम जो सदियुनि खां वापारी दरियाही ऐं सामूंडी रस्तनि ज़रिए दुनिया जे ॾूराहनि ॾेहनि सां हलंदड़ हो, जंहिं क़ौम जा सिंध वर्की वापारी समुंड लताड़े यूरोपी क़ौमुनि जे उरूज में अचण खां अॻु सॼी दुनिया जे वापार ते क़ाबिज़ हुया, छायल हुया। जितां जे माण्हुनि जो अॼु बि दुनिया जे कुंड कुड़िछ में वापार हलंदड़ आहे, से राति विच में अहिड़ा बदिलिजी विया जो हिननि लाइ दरिया ऐं समुंड जो मुंहुं ॾिसण बि मकरूह थी वियो। असां हनीफ़ रामी साहब खे
अहिड़े रिकॉर्ड क़ाइमु कंदड़ कूड़ ते मुंबा हुजे था। असांजी सिंधी ॿोलीअ में अॼु बि लफ़्ज़ मीर बहर इन ॻाल्हि जो शायदि आहे त सिंध जा माण्हू बहर यानी समुंड जा मीर हुया, बादशाह हुया। इन जा बेताज बादशाह हुया। शाह लतीफ़ जो सुर सामुंडी हिकु ख्वाब या हवाई अफ़सानो कोन आहे जेको शाह साहिब समुंड ॾिसण बग़ैर उन खां 100 मील परे भिट ते वेही लिखियो हुजे। शाह लतीफ़ पंहिंजे रिसाले में जिन मुहाणनि खे ॻायो आहे, जिन नाखनि खे ॻायो आहे, जिन जहाज़नि जो ओसीड़ो कंदड़ ज़ालुनि खे ॻायो आहे, से छा असां हिननि लोकनि जे देश मां जेकर हिते आंदा हुआ। जेको इल्ज़ाम हिननि साहबनि असां सिंधियुनि ते मढ़ियो आहे, जेकॾहिं इहो पंहिंजे UP-CP या पंजाब ते मढ़ीनि हा, जिन जूं सरहदूं समुंड जे सेक खां बि आजियूं आहिनि, त कुझु न कुझु हक़ीक़त खे वेझो लॻे हा। माना इहो कूड़ जेकॾहिं हणनि हा त हक़ीक़त खे कुझु वेझो लॻे हा। किताब पंजाब का मुक़दमा जे सुफ़े 33 ते हनीफ़ रामी सिंधी माण्हू खे कमचोर, सुस्त, काहिल ऐं जाहिल ॼाणाईंदे पंहिंजे हमज़बान कब्ज़ागीरनि जी सना जा गीत ॻाईंदे पंहिंजी दिलि खे बहलाइण लाइ ऐं पंहिंजे दिलि जे चोर खे कूड़ी तस्वीर ॾियण लाइ लिखे थो त पंजाबियुनि हर मैदान में तरक़ी इन लाइ कई जो हू हर जॻह ते रिज़्क़ कमाइण लाइ तयारु, मुश्किल खां मुश्किल कमु करण लाइ तयारु ऐं हर तरह जे ॾुखिये हंध ते ऐं हर कम में आॾो ईंदड़ मुश्किलातुनि सां मुंहुं ॾींदड़ हुया। हू चवे थो पंजाबियुनि न सिर्फ़ु पंहिंजे सूबे में ज़राअत खे तरक़ी ॾिनी, पर सिंध ऐं बलोचिस्तान में वञी उतां जे कुंवारनि खेतनि में हर जोटिया। हिन मुनाफ़िक़ टोले जी तारीख़ सां बेहूदी मज़ाक़ ॾिसो जो जंहिं क़ौम उन वक़्तु अनाज पोखण जी शुरूआत कई जॾहिं अञा दुनिया में पोखी राही जो कमु इंसान जे तसवर में बि न हो, जंहिं वक़्तु अञा ॿियूं क़ौमूं तरक़ीअ जे बालकपण में हुयूं, त उन वक़्तु सिंध जे माण्हुनि अॼु खां 5000 साल पहिरियां हिते अनाज उपाइण शुरू कया, फीथे जी ईजाद कई, हर ठाहिया, ढगनि ऐं घोड़नि खां ॿधियुनि खणण जो कमु वरितो, दुनिया खे पहिरियों भेरो कपह खां मुतारफ़ करायो। से सिंधी ओचितो अहिड़ा निकमा ऐं सुस्त थी विया जो असांजे पाड़ेसरनि खे असां ते रहम अची वियो ऐं हिननि हिते अची असांजे उजड़ियल खेतनि खे आबाद करे असां सिंधियुनि खे फाका कशनि खां बचायो। शायदि हनीफ़ रामी समेत हिन टोले या तारीख़ जो मुतालो न कयो आहे या ॼाणी वाणी हक़ीक़तुनि खे मुसख़ करण जी कोशिशि कई आहे। असां हिननि साहबनि खे अर्ज़ु कंदासीं त क़िबला हिन वक़्तु इल्मु, अदब, साइंसी ऐं तारीख़ी ॼाण जो फैलाव एतिरो त वसी थी चुको आहे जो को बि माण्हू केॾी बि कोशिशि कंदे हक़ीक़तुनि खे टोड़े मरोड़े नथो सघे। हर माण्हू ॼाणे थो त सिंध हिकु ज़रई मुल्क आहे ऐं हितां जे माण्हुनि जो गुज़र मुआश घणो करे ज़राअत ते आहे। हितां जा माण्हू हज़ारे सालनि खां सिंध खे ज़रई मैदान में अॻु भरो रखंदा आया आहिनि। हिते कॾहिं बि अनाज जो ॾुकर कोन पियो आहे। हिते जे माण्हुनि मशीनी दौर खां घणो अॻु सिंधू दरिया मां नहरूं ऐं वाह खोटे फ़सुलु कया ऐं जिते वाहन रस्ते पाणी पहुची नथे सघियो, जीअं कोहिस्तान ऐं थर वारनि इलाइक़नि में, त उते बरसाति जो पाणी तलाउनि में गॾु करे उन रस्ते उते जे ज़मीनुनि खे बि पोख लाइक़ु बणायो वियो। अॼु बि सिंध धरतीअ जे सीने ते लहराईंदड़ फ़सुलु असांजी महिनत कश सिंधी हारियुनि जी साख खे 4 चंड लॻाए बीठा आहिनि। अहिड़नि जफ़ाकश ऐं महिनती माण्हुनि खे मुनाफ़िक़नि जो ही टोलो हिक ई फ़तवा सां काहिल, सुस्त ऐं निकमो बणाए नथो सघे। हिन टोले जो सिंधियुनि मथां थोरो थफड़ त जेकॾहिं सिंध में संदन इहो टोलो न अचे हा त असल में सिंध भड़भांग लॻी पई हुजे। हिते कंग पिया रहनि हा। सिंध जूं ज़मीनूं जेकी हाणे सदा सायूं आहिनि उते वारी पई उॾामे हा।
सिंध जा माण्हू अहिड़े हाल खे वञी रसनि हा जो घर घाट छॾे वञी वणनि ते आकेरा ठाहे रहिया आहिनि। असांखे हिन मुनाफ़िक टोले जी इहा मज़ाक केॾी न बेहूदी लॻे थी। हनीफ़ रामी ऐं संदसि टोले जा जेकी असां ते एहसान आहिनि से भला असां कीअं था विसारे सघूं। रामी साहब ऐं इन जे हम क़ौम जा अञा ॿिया एहसान कहिड़ा ॻाइजनि जो जॾहिं अञा संदन क़ौम जा माण्हू असांजी धरतीअ ते कोन पहुता हुआ त सिंध में एॾो त सुकर ऐं ख़ुशहाली हुई। सिंधी माण्हू एतिरा त मालवंत ऐं भागवान हुआ जो खीर मखण बि कोन विकिणंदा हुआ ऐं उनखे विकिणणु पंहिंजे लाइ एब सम्झंदा हुआ। पर जॾहिं ही असांजा भाउ असांखे तरक़ी कराइण लाइ हिते पहुता त सिंधी माण्हू एतिरो त मुआशी तौर ते बदहाल थी विया जो न सिर्फ़ु हिननि खीर मखण विकिणणु शुरू कयो पर आख़िर में उन्हनि जा मासूम बच्चा पंहिंजे पेट जी बाहि झकी करण लाइ निटहण उस में पाणी विकिणण ते मजबूर थी पिया। अॼु बि अवां कराची खां नेशनल हाईवे रस्ते सफ़र कंदा त बसुनि जे स्टापनि ते सिंधी क़ौम जा बच्चा जेके स्कूल में हुजणु घुरिजनि से पाणी विकिणंदे नज़र ईंदा। इहे सभु एहसान असां ते हिन मुनाफ़िक टोले जा आहिनि। अवां जी वॾी वॾी महिरबानी।